अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू अपडेट्स सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदा हलूं त हिन जी जेका ड्रामे रियासत जी लिखत आहे काविश अख़बार में बि अची चुकी आहे ऐं हिकु मक़बूल तरीक़े सां हिननि में लिखत कई वई आहे अख़बार जे थ्रू दोस्तों। त ड्रामो जेको आहे त मक़बूल थींदो ऐं हिन ड्रामे जा एक्टर जेके आहिनि त ज़बरदस्त आहिनि। ऐं हिन ड्रामे में जेको आहे त अब्दुल्ला चांडिया जी एंट्री थी आहे दोस्तों। तव्हांखे ॾसींदा हलूं अब्दुल्ला चांडियो हिकु बहितरीनु जेको आहे त माण्हू आहे ऐं आर्टिस्ट बि आहे दोस्तों, अदाकार आहे। उन जी एंट्री बि थी चुकी आहे, तव्हां उनखे बि ॾिसंदव हिन रियासत ड्रामे में दोस्तों। ऐं जेको त आज़म मैगल बि हिन ड्रामे में जेको आहे त इन थी चुको आहे, उन जा सीन बि वरिता विया आहिनि दोस्तों। पर उनजी पिक्चर जेके आहे न त असांजे साम्हूं अञा न आयूं आहिनि दोस्तों। जीअं ई उनजी पिक्चर साम्हूं आयूं त उहे बि तव्हांजे साम्हूं खणी अची ज़ाहिर कंदासीं दोस्तों। ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं त आज़म मैगल जा सीन जेके केतिरी बहितरीनु तरीक़े सां थिया आहिनि दोस्तों। ऐं हाणे जेको आहे त अब्दुल्ला चांडियो जा सीन बि जेका त तमामु जल्द वरिता वेंदा ऐं बहितरीनु तरीक़े सां उनखे बि हिन रियासत ड्रामे में दोस्तों त गॾु हलायो वेंदो, गॾु खणी हलंदा। ऐं आज़म मैगल जा सीन बि जेको आहे त तमामु जल्द जेको बहितरीनु तरीक़े सां वरिता वेंदा। ज़हर ज़िंदगी जी कास्ट आहे दोस्तों हिन जेको आहे त ड्रामे में दोस्तों रियासत में। उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।